असांजे चैनल पहिरीं ॻाल्हि त असांजे चैनल हैरो खान खे कयो सब्सक्राइब ऐं उन खां बाद में असांजी हिन वीडियो खे कयो वधि में वधि लाइक ऐं वधि में वधि शेयर ऐं असांखे रहंदो अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु। अॼु जेका मुंहिंजी वीडियो आहे उहा आहे गुजरात ते। मां अव्हांखे गुजरात ॾींदुसि ऐं उहा खे अव्हांखे भञणी पवंदी। गुजरात कहिड़ी आहे? हिकिड़ो आहे वज़ीर ऐं वज़ीर जी घरवारी, ॿियो आहे बादशाह ऐं बादशाह जी घरवारी, ऐं टियों आहे नौकर ऐं नौकर जी घरवारी, ऐं उन्हनि सां गॾु मौजूदु आहिनि गाह, शींहं ऐं बकरी। उहे हिकिड़े झंगल में फासी चुका आहिनि ऐं हिकिड़ी ॿेड़ी आहे सुवारी उन जे लाइ, ऐं विच में आहे समुंड। तव्हांखे सही सलामत वज़ीर जी घरवारी ऐं वज़ीर खे ऐं बादशाह जी घरवारी ऐं बादशाह खे ऐं नौकर जी घरवारी ऐं नौकर खे शींहं, बकरी ऐं गाह खे सही सलामत पहुचाइणो आहे समुंड जे हुन पार, यानी कि समुंड जे हुन कपर ते। उहे कीअं पहुचंदा? इहा आहे गुजरात तव्हांजे लाइ। असांखे वञी कमेंट में ॿुधाईंदो।